तव्हांजो बि माशाल्लाह जेको सफ़र आहे अदब सां गॾु उहो ॾाढो ख़ूबसूरती सां ॾाढो प्यारे अंदाज़ सां गुज़रियो आहे। हिकु हिस्ट्री में हिकु लेगेसी आहे जंहिंखे तव्हां खणी पाण सां गॾु हलो था। राशिदी साहब, हीउ जेको सिलसिलो आहे जंहिंखे असां किताबनि लिखण जी शकल में कॾहिं चई रहिया हूंदा आहियूं, कॾहिं पोइट्री खे सम्झण जी शकल में असां चई रहिया हूंदा आहियूं, कॾहिं माण्हुनि खे सम्झाइण जी शकल में को मैसेज ॾियण में असां सम्झी रहिया हूंदा आहियूं। हिन सिलसिले खे पाण सां गॾु कीअं बरक़रार रखियो ऐं कॾहिं छा उहो टाइम आयो जंहिं टाइम में हिन सिलसिले पंहिंजो हथु तव्हां खां छॾाइण जी कोशिशि कई हुजे? को अहिड़ो टाइम आयो ऐं इन बरक़रारी जो राज़ छा आहे? असुल ॻाल्हि इहा आहे त मुस्तक़िल मज़ाजी वॾी शइ हूंदी आहे। बेशक मूंखे पंहिंजे जनम भूमि सिंध जी मशहूरु दरगाह पीर झंडो शरीफ़ जेको ख़िलाफ़त तहरीक, खाकसार तहरीक, रेशमी रुमाल तहरीक जो मर्कज़ रहियो, जिते असांजा बुज़ुर्ग वॾा पी साईं क़िबला रुशदुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह जिन ख़िलाफ़त तहरीक जा सरवान लीडर हुआ। पूरे नंढे खंड में मौलाना उबैदुल्लाह सिंधी नालो इहो हुआ। त असांजे ॻोठ में नंढे खंड जो हिकिड़ो तारीख़ी मदरसो बि हो ऐं कुतुब खानो बि हो। कुतुब खानो नंढे खंड में जेके टॉप 10 कुतुब खाना उन्हनि मां हिकु हो। पोइ आउं जॾहिं नंढो हूंदो हुउसि त माना स्कूल लाइफ, माना हाई स्कूल लाइफ 70s जो ज़मानो। पोइ स्कूल मां मोकल मिलंदी, पोइ आउं हलियो वेंदो हुउसि कुतुब खाने में ई रहंदो हुउसि। पोइ कुतुब खाने में पूरे चइनी सूबनि जा माण्हू ईंदा हुते स्टडी करण लाइ, रेफरेंस वग़ैरह ॾियण लाइ, ईअं करण लाइ। पोइ आउं ॾिसंदो हुउसि। पोइ मुंहिंजी हिकिड़ो तजसुस हूंदो हो, किताबनि मां बि ख़ुशबू हूंदी आहे, गुलाब जे गुल मां ख़ुशबू ईंदी आहे। किताबनि जी पंहिंजी मुनफ़रिद ख़ुशबू आहे साईं, उहो ॼाणी जेके किताबनि सां लॻाव हुजे। पोइ ईअं कुझु मुंहिंजा टैलेंटेड कज़िन्स हुआ, इहे सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि। हाणे असांजा पगदार आहिनि पी साईं प्रोफेसर पी साईं इबादुल्ला शाह राशिदी, उन्हनि जी सोबत, मरो वॾो भाउ उन जी सोबत। पोइ ईअं किताबनि ते मोटिवेट थियासीं, किताबनि सां लॻाव। ॿियो छा आहे त शऊर जागरता जेकी आहे न, मां स्टूडेंट लाइफ में मां खुली दिलि सां चवां त मां स्टूडेंट लाइफ में सिंध जे हवाले सां अॼु ताईं नेशनलिस्ट आहियां, पर एक्टिव न आहियां। पर स्टूडेंट लाइफ में अंटिल इंटरमीडिएट आई वॉज एक्टिव। त पोइ जेके असांजे हिन शागिर्द तहरीक जा मुख्य अॻवान हुआ उहे वॾा राइटर बि आहिनि। साईं मदद अली सिंधी साहिबु हुओ, ॿिया बि दोस्त हुआ, अहमद सर हुआ। पोइ उन्हनि जी सोबत, सुपीरियरनि जी सोबत, पोइ इन लिखण लाइ मोटिवेट थियासीं। शुरू में मूं सिंध यूनिवर्सिटी लाइफ में नसरी नज़म आज़ाद शाइरी लिखी, घणे भाङे मूंखे यादि बि कान्हे हाणे। पोइ वरी आउं सम्झां थो पहिरीं मूं कहाणी लिखी 1989 में, जेकी असांजे सदाबहार नॉवलिस्ट कहाणीकार तारिक आलम अबड़े छपी टिमाही मैदान में। पोइ गुल कुंदर साहिबु छपी, या नाज़ सनाई साहिबु पंहिंजे रिसालनि छपियूं। पोइ ईअं सिलसिलो हलियो। हाणे जेकी ॻाल्हि तव्हां कयो था, डिसकंटिन्यूटी किथे रही? वरी आउं पंहिंजे असां सिंध जे वॾे शाइर में बि हिननि जे इलाइक़े, मतिलबु अबाणी धरती शिकारपुर, शेख अयाज़ साहिबु। शेख अयाज़ जेकी डायरी में लिखियलु आहे, जेकी तख़लीक़ आहे, तख़लीक़ जेकी आहे उहा बेवफ़ा दोस्त आहे या सुरियत लफ़्ज़ सम्झो था? सुरियत माना हाणे सॉरी टू से हिकिड़ी दोस्त उहा बेवफ़ा थी वेंदी आहे, मतिलबु तख़लीक़ कंहिं पल में कुझु सालनि लाइ बेवफ़ा थी वेंदी आहे, पर उहा बेवफ़ाई बि सोर्स ऑफ इंस्पायरेशन हूंदी आहे। बेवफ़ाई सोर्स ऑफ इंस्पिरेशन हूंदी आहे। वाह भाई, वाह भाई। सो उतां इंस्पिरेशन वरिती, उहा डिसकंटिन्यून खां पोइ वरी जॾहिं वरी पोइ छा थियो जो मूंखे कुझु साल सर्विस कई सिंध जे साहिली पट्टी ॾे। पोइ उते आउं SDO लिटरेसी इंस्पेक्टर चओ या SDO स्कूल प्रोजेक्ट में। पोइ मूंसां सुठा सिंधी अदब जा सुठा सरजणार साईं डॉक्टर मोहम्मद अली मांझी, सुठो शाइर आहे। होॾे रहमतुल्लाह मांझोठो साहिबु, इहे इस्फ़ाक़, ऐं साईं मुज़फ़र बुखारी साहिबु, इहे हुआ कली। पोइ उन जे तूं चओ न बर्ड्स ऑफ सेम वेदर फ्लाई टुगेदर, बर्ड्स ऑफ सेम वेदर फ्लाई टुगेदर, साॻी मौसमनि जा पखी सिंध जे आसमान मथां उॾाम कंदा आहिनि। पोइ किथां साइबेरिया जा हुजनि, असांजे सिंध देश जा हुजनि, गॾु उॾामंदा आहिनि। पोइ
इहे फीलिंग्स गॾु हूंदियूं, पोइ कॾहिं किंजर ते कॾहिं बंबोर ते मन बंबोर थियल हो, उहे लिखणु आई। हा। अच्छा, ही जेको इंसान जो हिकु जो हर माण्हू जो हिकु प्रोफेशनल साइड हूंदो आहे, करियर साइड हूंदो आहे, उन साइड जे बारे में त काफ़ी माण्हू उन रूप में तव्हांखे जॾहिं ॾिसनि था, सुञाणनि था, पर उहो माण्हू जंहिं लिटरेचर सां मुहबत कई, जंहिं लिखणु शुरू कयो ऐं खोड़ सारो कुझु लिखियो, उन में ज़ाहिर आहे हिकु ब्रेक बि आयो, वराए सां कंटिन्यू बि थियो। का अहिड़ी इंस्पिरेशन, तव्हां चयो त डिसकंटिन्यूशन में तव्हां उन बेवफ़ाई मां इंस्पिरेशन वरिती, पर आई एम श्योर त को अहिड़ो राइटर हमेशह रहियो हूंदो जंहिं तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि सां पाण मोटिवेट कयो हूंदो। सायरा, इंस्पायरेशन हर माण्हू खे हर दौर में मिली आहे। सिंधी अदब हुजे, उर्दू अदब हुजे, या ॿाहिरि मुल्कनि जो अदब, परॾेही अदब, उहे इंस्पायर ज़रूरु आहिनि। पंहिंजे असांखे सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो साईं मरहूम साईं प्रोफेसर साईं डॉक्टर कलंदर शाह लखयारी, उहो कॾहिं शेक्सपियर, कीट्स, शेले जी ॻाल्हि करे पियो, चई बाबा शेक्सपियर खां वॾो शाइर आहे शाह भिटाई। चए पियो साईं कलंदर शाह लखयारी मरहूम फ़क़ीर प्रोफेसर हो, फ़क़ीर माण्हू हो, माना ज़माने में कुझु हद कोन रांग बियूं उन ज़माने में सिंधी यूनिवर्सिटी में हूंदो हो साल, असां सां दोस्त रहंदा, साईं कलंदर शाह फ़क़ीर माण्हू वेठो हूंदो। पोइ चवंदो शेक्सपियर बि मुतासिर आहे पंहिंजे सीनियर्स खां। पोइ उहे त वॾा नाला आहिनि, सचल सानी भिट धणी, इहे त वॾा नाला आहिनि, शेख अयाज़। पर जेके तव्हां रिसर्च कंदव, स्टडी कंदव, त उहो माण्हू रिसर्चर्स जेके चवंदा इहे सभु पंहिंजे सीनियर्स खां मुतासिर आहिनि। त हीअ आउं छा हिकिड़ो आउं कुझु बि न आहियां, आउं कुझु बि न आहियां, पर आउं हिकु राइटर आहियां, अल्हम्दुलिल्लाह मूंखे अवॉर्ड्स मिली चुका आहिनि, पर आउं ज़रूरु मुतासिर आहियां, कीअं मुतासिर कोन्हे। हीअ माहौल आहे, हीअ इंसानी हिकिड़ी सूंह नज़ारा आहिनि, इहे सभु इंसान खे इंस्पायर कनि था।